नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बीजिंग खां ख़बर ॾींदा हलूं त चीन में कोरोना वायरस सबबि वधीक 52 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ सिर्फ़ चीन में ई फ़ौतियुनि जो अंग 2718 थी वियो आहे। चीन जे इख़्तियार मूजिबि चीन में पखिजंदड़ मौतमार वायरस कोरोना में चीन में थींदड़ फ़ौतियुनि जो अंग 2718 थी वियो आहे, जॾहिं त हींअर ताईं 78190 माण्हुनि में कोरोना वायरस जी सुञाणप थी चुकी आहे। चीन इख़्तियार ॿुधायो त कोरोना वायरस मां मुतासिर थींदड़ माण्हुनि में 29775 ॼणा सिहतयाब थी चुका आहिनि। ॾखण कोरिया में कोरोना वायरस जो मुतासिर हिकु शख़्स फ़ौत थी वियो, जंहिंखां पोइ ॾखण कोरिया में कोरोना वायरस सबबि फ़ौत थी वेंदड़नि जो अंग 11 थी वियो। सॼी दुनिया में कोरोना वायरस सबबि फ़ौत थी वेंदड़नि जो अंग 2765 थी वियो, जॾहिं त मुतासिर माण्हुनि जो अंग 80997 ताईं पहुची वियो। साइंस ऐं टेक्नोलॉजी जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त दुनिया जे 23 मुल्कनि सां तालुक़ रखंदड़ सियासतदान 2 मार्च ते कराची में गॾु थींदा ऐं कोरोना वायरस जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।